मीरपुर ख़ास जे हिन टूर में चिटोड़ी कब्रिस्तान खां पोइ हाणे जेको माग असांजी मंज़िल हो उहो 2500 साल अॻु जी सिंधु माथिरी जी तहज़ीब जो हिकु ख़ासि अहञाण आहे। ही माग पुराने मीरपुर ख़ास खां कुछ किलोमीटर जे मुफ़ासिले ते मौजूद आहे। हिन माग खे काहू जो दड़ो जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। हिन माग जी सभ खां पहिरीं अंग्रेज़नि जे दौर में खोटाई थी, जॾहिं 1843 में सिंध अंग्रेज़नि जे कब्ज़े हेठि आई। चवनि था त सिंध जे कमिश्नर जॉन जेकब ऐं क़दीम आसारनि जे माहिर मिस्टर भंडारकर ही भिड़ो दरियाफ़्त कयो हो। उन खां पोइ साल 1859 में जेम्स गिब्स हिन जी खोटाई कराई ऐं हिन खे हितां केतिरियूं ई शयूं बरामद थियूं, जिन में पत्थरनि ऐं मिट्टी मां ठहियल गुलदान, सोन ऐं चांदी जा गुलदान वग़ैरह शामिल आहिनि। पोइ 1894 में जॾहिं पासनि खां रेलवे जूं लाइनूं विछाइण लाइ खोटाई कराई वई त कुझु ॿिया मुजस्समा बरामद थिया। बाद में 1910 खां 1929 ताईं जुदा जुदा सालनि में हिन जी खोटाई कराई वई ऐं घणो सामान मिलंदो रहियो। गॾोगॾु हिकु वॾे ॿुध मत जे स्टोपा जा आसार ज़ाहिर थिया। हिते मिलंदड़ गौतम बुद्ध जे मुजस्समनि मां इन ॻाल्हि जो अंदाज़ो लॻायो वियो त क़दीम ज़माने में ही बुद्ध धर्म वारनि जी हिकु अज़ीम बस्ती रही हूंदी। हित गौतम बुद्ध जे मुजस्समनि सां गॾोगॾु उन दौर जूं लिखणियूं पिणु मिलियूं। चवनि था त 1929 में आसारे क़दीमा जे माहिर हेनरी कज़िन्स खे गुप्ता दौर में ठहियल बरहमा जो पित्तल जो मुजस्समो पिणु मिलियो हो। माहिरनि जो ख़्यालु आहे त हिते मिलंदड़ शयूं लॻभॻि 2500 साल अॻु जूं आहिनि। हितां खां मिलंदड़ समूरो सामान बम्बई म्यूज़ियम ऐं लंडन म्यूज़ियम में रखियो वियो। असां जॾहिं हिन माग ते पहुतासीं त सभ खां पहिरीं स्टोपा वारे हिस्से जे मुआइने जो दिलि में ख़्यालु आयो, पर सवाइ मिट्टी जे ढेर जे कुझु बि न मिली सघियो। ही स्टोपा हाणे घणी बेध्यानी सबबि पूरी तरह तबाह थी चुको हो। हा, स्टोपा में लॻल कुझु चिटियल सिरूं ज़रूर मिलियूं। हिते असां क़दीम दौर जे वॾनि पकियुनि सिरनि सां गॾोगॾु उस ते सुकायल सिरनि जो बि मुशाहिदो कयो। असांखे हिते पुराणा थाऊं ठिकर कसीर तइदाद में मिलिया। कुछ तारीख़दान
हिते मिलंदड़ झंडिन जो ज़िक्र कनि था, पर असां घणी ॻोल्हा पोला बावजूद बि का बि झंडी या उनजो को बि टुकड़ो ॾिसी न सघियासीं। मौजूदा वक़्त में ही ॿियनि क़दीम आसारनि जियां घणी गफ़लत ऐं बेध्यानी जो शिकार आहे। ये तो कुछ कोन नयूं साबित शयूं हेॾा मटका कढिया हूंदा, यकीन कंदो हेॾा वॾा मटका उहे खूबसूरत अहिड़ा हूंदा, यकीन कर हिते असां केॾां विया उहे भञी भोरे छॾिया असां क़दुरु कोन्हो शयुनि जो, क़दुरु कोन्हो शयुनि जो क़दुरु असल में हेॾो मट कढियो आहियूं, यकीन कंदे हेॾो मट हाणे हीअ बि के मट जो जेको आहे सो आहे ढकणी आहे, ढगन भनी जहिड़ी बनी घर रखियलो मटको कई शयूं लभंदियूं साबित टामे या लोटा सड़ियल सफ़ा साबित। हितां माण्हुनि खे सोन ऐं चांदी जा टुकड़ा बि मिलंदा रहनि था। हिन भिड़े जे आसपास जी ज़मीन ते कब्ज़ा थी चुका आहिनि। इन खां बि वॾी जुठ इहा आहे जो शहर मीरपुर ख़ास लाइ मिट्टी बि हितां खई वञे थी। चलो असां ईअं ॿुधो, असांजे वालिद साहिब जी नौकरी वग़ैरह चौकीदारी जेका उधड़े। अच्छा जी हाँ, उन वालिद साहिब ॻाल्हि कंदो पूरो काऊ जो दड़ो जेको पूरो खोटाई करे विया। अच्छा जी, सॼे जी माना खोटाई करे विया, पोइ नसीबो लभियनि न मिलनि कमु थियो। उन ॻोठ वारनि उहे हितां सिरूं जाम कढियूं आहिनि। ॻोठ वारनि कोन कढियूं, ॿिया शहर वारा हिते घर बि आबादी थी वई, बिल्कुलु शहर ठही वियो वरी हिते, वरी हुकूमत हा ठाहियो, कोई पाण विढ़िया अलाए छा था पोइ दरख़्वास्त मथे इस्लामाबाद वयूं, पोइ उतां खां पोइ जेको वरी सॼनि खे वरी दवा ॾायो वियो, सॼो शहर आबाद थी वियो सॼो। हिते हिन भेड़े सां घणी हथ चुरांद थींदी रही आहे। हिन दड़े सां हथ चुरांद बाबति जॾहिं मक़ामी ॻोठाणे खां पुछा कईसीं त हिननि कुझु बि सिधी तरह ॿुधाइण खां इनकार कयो। खोटाई जे हवाले सां या कुछ भी खोटाई असां एतिरी जमार में का बि कोन्हे थी गवर्नमेंट जे तरफ़ खां जी न, बाक़ी माण्हुनि ते थोरो घणो कयो आहे, उहो हीअ त शहर में मिटी वेंदी आहे कॾहिं। हाँ शहर में वेंदी आहे, वो डंपर टालियूं भरंदा आहिनि उन्हनि। जी हाँ जी उन्हनि खोटाई कई आहे। जी हाँ डंपरनि मुंहिंजी इजाज़त कीअं गवर्नमेंट में आहे नी, त गवर्नमेंट में आहे, तवजो ई कोन कयो, इजाज़त कोन ॾिनी न, इजाज़त कोन ॾिनी आहे गवर्नमेंट, इजाज़त कीअं चौकीदार आहिनि न, असां क़दीम आहिनि, उनजी कीअं खोटाई कंदो जी, चौकीदार जी सेटिंग थियल हूंदी, ॾींदो ई कोन, रोटी कोन ॾींदा न, उहे रिटायर थी विया। जब खपी विया हूंदा असां जी हाँ, उहो खपी विया, ॿिया नवां आया उन खां पोइ कोन्हे कॾहिं। ऐं हितां सिरूं जेके आहिनि उहे माण्हुनि कढी करे घर ठाहिराया आहिनि या अहिड़ो कुझु न न सिरूं इहो कोन कढियूं, इहो त हर जॻह ते थींदो रहियो, हिते कोन थियो आहे जी। इल्म में ॻाल्हि कान हुई हिननि जे। हा मुंहिंजो इहो जिते किथे जिते बि दड़ा आहिनि न, माण्हू था सिरूं कढी पंहिंजा घर था ठाहिनि। न न न हा सिरूं कम जी बि कोन, वॾियूं आहिनि कलर जी खाधल। चलो सही। ही भिड़ो 2500 साल अॻु जी सिंध सुहारी जो हिकु अहम तारीख़ी माॻ आहे। जेकॾहिं हिन माॻ जी सही संभाल न रखी वई त ईंदड़ कुझु सालनि में ही मुकम्मल तरह तबाह थी वेंदो।